ख़बर वां शेयर कंदासीं। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जी सदारत हेठ ट्रांस कराची बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जो इजलास थियो आहे। इजलास जे हवाले सां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। इजलास दौरान बोर्ड जे गुज़िरियल इजलास जे मिनट्स जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। कमेटियुनि जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। इजलास दौरान BRT रेड लाइन मंसूबे जी अॻभराईअ जो बि जाइज़ो वरितो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून पारां रेड लाइन मंसूबे ते कम वधीक तेज़ करण जी हिदायत कई वई आहे। शर्जील इनाम मेमून जो चवणु आहे त कॉन्ट्रैक्ट जा मसला हल कया वञनि जीअं कम जी रफ़्तार तेज़ थी सघे। संदसि चवणु आहे त के इलेक्ट्रिक सां यूटिलिटी जी मुंतक़िली बाबति ईंदड़ हफ़्ते इजलास रखियो वञे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। कराची खां ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जी सदारत हेठ ट्रांस कराची बोर्ड बाबति डायरेक्टर्स जो इजलास थियो आहे। इजलास दौरान बोर्ड जे गुज़िरियल इजलास जे मिनट्स जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। इजलास दौरान बोर्ड जे मुख़्तलिफ़ कमेटियुनि जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इजलास दौरान BRT रेड लाइन मंसूबे जी अॻभराईअ जो बि जाइज़ो वरितो वियो आहे। कराची खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जी सदारत हेठ ट्रांस कराची बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जो इजलास थियो आहे।